सनाउल्लाह शर जो पीउ आबपाशी खाते जो मुलाज़िम हो। संदसि गुड्डू बैराज ते ड्यूटी हूंदी हुई, जिते सरकारी क्वार्टर में संदसि रिहाइश भी हुई। सनाउल्लाह शर मैट्रिक ताईं तालीम गुड्डूअ मां हासिल कई, जंहिं बाद हू रोंती जे मदरसे में तालीम हेठि रहियो। सनाउल्लाह शर जे वॾे भाउ कुझु साल अॻु हिकु नौजवान दर्जीअ खे क़त्ल कयो, जंहिंखां पोइ हुन खे फरार थियणो पियो। ज़रियनि मूजिबि सनाउल्लाह शर जो वास्तो कचे जे इलाइक़े गीहलपुर सां आहे, जेको दरियाह जे अंदरि आहे। जेकॾहिं दरियाह में 5 लख क्यूसिक बि पाणी अची वञे त इहो इलाइक़ो पाणी हेठि अची वेंदो आहे ऐं माण्हुनि खे लॾ पलाण करणी पवंदी आहे। पुलिस ज़रियनि मूजिबि गीहलपुर में धाड़ियल सुल्तू शर, राहिब शर ऐं ॿिया सरगर्म हुआ ऐं सनाउल्लाह शर उन्हनि जी गैंग में शामिल थी वियो। हिन गैंग में शमूलियत बाद शुरूआती तौर ते हू बोरचीअ जो कमु कंदो हो। सनाउल्लाह शर फेसबुक ऐं टिकटॉक ते पंहिंजा अकाउंट ठाहिया, जंहिं ते हू बाक़ाइदगीअ सां पंहिंजो पैगाम शेयर कंदो हो, जॾहिं त कॾहिं कॾहिं लाइव स्ट्रीमिंग बि कंदो हो। इन्हनि वीडियोज़ में हू पुलिस ऑफिसरनि खे चैलेंज कंदो हो ऐं आम माण्हुनि खे ड्रिजारींदो धमकाईंदो बि हो, जॾहिं त पुलिस ते हमले खां पोइ वारियूं वीडियोज़ बि शेयर कंदो हो। सनाउल्लाह शर पंहिंजी वीडियो जी शुरूआत में पाण खे मज़लूम अवाम जे तर्जुमान तौरु ज़ाहिर कंदो हो। इन्हनि वीडियोज़ में संदसि सरदार जी तारीफ़ हूंदी हुई, जॾहिं त हू JUI जी क़यादत ते बि तनक़ीद कंदो हो ऐं सहाफ़ियुनि खे बि दर्स ॾींदो हो। ज़रियनि मूजिबि संदसि वीडियोज़ में हू शर गैंग खां सवाइ जागीराणी ऐं भया गैंग्स जा पैगाम बि ॾींदो हो। हू मुक़ामी तौर ते धाड़ियलनि जो तर्जुमान बणिजी वियो हो। सनाउल्लाह शर खे शाइरी ऐं ॻाइण जो बि शौक़ु हो। हू पुलिस ख़िलाफ़ शाइरी कंदो हो, जॾहिं त उन जे जवाब में पुलिस अहलकार जवाबी शाइरी मोकिलींदा हुआ। इहे वीडियोज़ बि मुक़ामी तौर ते मक़बूल थियूं हुयूं। सनाउल्लाह शर जी शाइरी मुक़ामी ॻाइणनि ॻाई बि आहे। गिरफ़्तारी बाद सनाउल्लाह शर खे पुलिस सहाफ़ियुनि साम्हूं पेश कयो, जंहिं में हुन चयो त खेसि मुक़ाबले बाद गिरफ़्तार कयो वियो आहे। सनाउल्लाह शर चयो त हू पुरअमन ऐं इज़त वारी ज़िंदगी गुज़ारणु चाहे थो ऐं ॿियनि धाड़ियलनि खे बि सलाह ॾींदो त उहे गिरफ़्तारी पेश कनि। सनाउल्लाह शर चयो त मां पढ़ियो लिखियो आलिम हुयुसि, मूंखे गुमराह करे कचे में आंदो वियो हो।